सवाल कयो आहे दिल शेर जिन जी। वो तो चहे किबला फितरा गांव के मदरसे में देना कैसा है, जहां पर तालिब इल्म गांव के हो, रहायशी कोई ना हो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबका पहिरियां इहो यादि रखो त सदक़तुल फितर ऐं ज़कात डायरेक्ट मस्जिद या मदरसे खे ॾियणु जाइज़ न आहे। हिन जे करे त मस्जिद ऐं मदरसे में तमलीक यानी मालिक थियण जी सलाहियत न आहे। अलबत्ता जेकॾहिं मस्जिद खे ॾियणु चाहियो था त पोइ कंहिं ग़रीब खे ॾियो, पोइ उहो पंहिंजी मर्ज़ी सां जेकॾहिं ॾियणु चाहे त मस्जिद खे ॾेई सघे थो, छाजे करे जो उहा उनजी मिल्कियत आहे, या मदरसे खे ॾियणु चाहे त उहो बि ॾेई सघे थो। अहिड़ी तरह जीअं सवाल कयो वियो त अहिड़ो मदरसो आहे जंहिंमें रहायशी तुलबा न आहिनि त उनखे बि ॾियणु जाइज़ न आहे। छाजे करे जो मदरसनि खे सदक़तुल फितर या ज़कात उन सूरत में ॾियणु जाइज़ आहे जॾहिं तालिब उते रहाइश पज़ीर हुजनि ऐं उन्हनि जे खाइण ऐं पीअण जो एतमाम कयो वञे। ऐं जेको गैर रहाइशी मदरसो आहे उन में खाइण पीअण जो एतमाम ग़रीब तालिबनि जे लाइ नाहे कयो वेंदो, इन जे करे मदरसे खे ॾियणु जाइज़ न आहे। जीअं रद्दुल मुहतार जे अंदरि आहे त व युश्तरतो ऐं यकून सर्फ़ो तमलीकन ला इबाहतन कमा मर। पाण फरमाईंदा त सदक़तुल फितर जे सही थियण जे लाइ इहो शर्त आहे त तमलीक हुजे, यानी कंहिंखे मालिक बणायो वञे। ऐं मदरसे ऐं मस्जिद जे अंदरि तमलीक जी सलाहियत न आहे, इन जे करे उन्हनि खे डायरेक्ट ॾियणु जाइज़ न आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।